अस्सलाम वालेकुम जी, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मुहबत हमेशह अव्हां सां गॾु गॾु हूंदी आहे। राति जा ही 2 कलाक ऐं हिननि 2 कलाकनि में थींदी आहे अव्हां सां मुहबत भरी कचहरी, प्यार भरी कचहरी, ख़ुशियुनि भरी कचहरी। सो छा कजे, छा कजे, छा कजे? जिथे मुहबत घणी हूंदी आहे, प्यार घणो हूंदो आहे, ख़ुशियूं घणियूं हूंदियूं आहिनि, उते ज़िंदगीअ में जेको आहे न आसानी वधीक थी वेंदी आहे। ज़िंदगी में सुकून तमामु घणो हूंदो आहे। सो कोशिशि कंदा कयो, मुहबती माण्हुनि सां गॾु ज़िंदगी गुज़ारींदा कयो, प्यार कंदड़नि माण्हुनि सां ज़िंदगी गॾु गुज़ारींदा कयो ऐं पंहिंजी ज़िंदगी में उन्हनि माण्हुनि खे स्पेस ॾींदा कयो जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अव्हां जो सोचींदा आहिनि। बाक़ी उन्हनि माण्हुनि खां परे रहंदा कयो जेके तव्हांजो न सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजो मतिलबु, पंहिंजी जेको चवंदा आहिनि न पंहिंजो जेका फ़ाइदे जी शइ हूंदी आहे उहो सोचींदा आहिनि। उन्हनि माण्हुनि खां परे रहंदा कयो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि सां दोस्ती रखंदा कयो जेके अव्हां जो सोचनि, अव्हां जे ज़ात जे बारे में सोचनि, अव्हांजी ज़िंदगीअ जे बारे में सोचनि ऐं कोशिशि इहा ई कंदा कयो त जेतिरा उहे दोस्त वधीक तव्हां ज़िंदगी में ठाहींदो ओतिरो अव्हांजी लाइफ सुठी गुज़रंदी। सुठे दोस्त में कहिड़ियूं ख़ासियत, कहिड़ियूं ख़ूबियूं हुजणु खपनि ऐं सुठे दोस्त में सुठे दोस्त जे लाइ कहिड़ा क़िस्म जा जेको आहे न चवंदा आहिनि त ख़्यालात आहिनि अव्हांजा। सो ज़रूरु अव्हां पंहिंजा ख़्यालात अॼु लाइव कॉल जे ज़रिए प्रोग्राम में शामिलु कंदा। 02135121764 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। मैसेज अव्हां करे सघो था। लाइव विथ राजा जो पेज बि आहे, बल्कि राजा मेमन जो पेज आहे, तव्हां उन ते वञी तव्हां जॉइन करे सघो था ऐं मैसेज बि करे सघो था। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार हमेशह अव्हां सां गॾु गॾु हूंदो आहे। सो मुहबतूं वंडींदासीं, प्यार वंडींदासीं, पर हमेशह वांगुरु मुंहिंजे शो जो जेको आगाज़ थींदो आहे कंहिं न कंहिं सुठी सुहिणी हमद सां, कंहिं न कंहिं सुठी सुहिणी धमाल सां या कंहिं न कंहिं सुठे सुहिणे सूफ़ी कलाम सां थींदो आहे। अॼु बि हिकिड़ो सुठो सुहिणो सूफ़ी कलाम आहे, आबिदा परवीन जो आवाज़ु आहे, अंदाज़ आहे। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो, छो त सूफ़ीअज़म खे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे, पर जेको माण्हू सूफ़ीअज़म खे सम्झी वियो उहो पूरी दुनिया खे सम्झी वियो, पूरी काइनात खे सम्झी वियो। त ख़ूबसूरत कलाम अव्हां सभिनी पंहिंजे लाइ हिन कलाम खे इंजॉय कजो। हिन कलाम खां पोइ वापसि थो अचां। अव्हांजो प्यार, अव्हांजूं लाइव कॉल्स, अव्हांजूं मुहबतूं मूंसां गॾु गॾु हूंदियूं। सो केॾांहुं न वञिजो, मूंसां गॾु रहिजो। इंजॉय।
वेलकम जी, ख़ुशि आमदीद, भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे हिकु दफ़ो ॿीहर दिलि जी गहराइयुनि सां भलीकार पंहिंजी हिन ख़ूबसूरत महफ़िल में। राति जो हीअ ख़ूबसूरत महफ़िल सजंदी आहे। हिन महफ़िल में अवां पाण शामिलु थींदा आहियो ऐं हिन महफ़िल में जेतिरा घणा नया दोस्त ईंदा आहिनि त ओतिरो मूंखे घणो सुठो लॻंदो आहे। सो 02135121764 टेलीफोन नंबर आहे। हिन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो ऐं स्पेशली ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं तव्हां सुठनि माण्हुनि सां मिलंदा आहियो, सुठनि दोस्तनि सां मिलंदा आहियो या सुठी नियत वारनि माण्हुनि सां तव्हां मिलंदा आहियो, मुलाक़ातूं कंदा आहियो त ॾाढो तव्हांखे सुठो लॻंदो आहे। हमेशह तव्हांजी ज़िंदगीअ में काफ़ी अहिड़ा माण्हू ईंदा जेके अव्हांखे ख़ुशि न ॾिसी सघंदा आहिनि। उहे हमेशह इहो चवंदा आहिनि त इहो माण्हू कॾहिं बि ख़ुशि न रहे, पर अलाह साईं जी तरफ़ां जेकॾहिं ख़ुशी मिलणी हूंदी आहे त पोइ उहो माण्हू कुझु बि न करे सघंदो आहे। सो इहे ख़ुशियूं आहिनि, मोहबती माण्हुनि सां मिलणु, सुठनि माण्हुनि सां मिलणु। सो अॼु अव्हां मूंखे ॿुधाईंदा त दोस्त जेके आहिनि, सुठा जेके दोस्त आहिनि उन में छा ख़ूबियूं हुजणु खपनि। वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आवाज़ अंदरि कोन पियो अचे जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे साईं? सर अब्दुल कयूम। अब्दुल कयूम? जी जी सर, अब्दुल कयूम महर। अब्दुल करीम महर किथां? गुलशन इकबाल। गुलशन इकबाल खां। भलीकार सां चऊं तव्हांखे। ख़ुशि आहियो? चाक चङा भला? महिरबानी साईं, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? मां ठीकु ठाक आहियां। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो फज़ल करम लॻा पिया आहिनि। छा कंदो आहे महर साहब? सर मां स्टूडेंट आहियां। छा जा स्टूडेंट आहियो? सर ज़ूला जी फाइनल ईयर। ज़ूला जी फाइनल ईयर में आहियो। माशाल्लाह माशाल्लाह। वेलकम था चऊं तव्हांखे, भलीकार था चऊं पंहिंजे ख़ूबसूरत महफ़िल में। महिरबानी सर। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। सुठनि दोस्तनि में कहिड़ियूं ख़ूबियूं हुजणु खपनि? सुठे दोस्त में कहिड़ी ख़ूबी हुजणु खपे जंहिंसां सुठो दोस्त साबित थिए त उहो सुठो दोस्त आहे? सुठे दोस्त में सभ खां बहितरीन ख़ूबी इहा आहे त हू अगरि तव्हांजी एब्सेंस में बि तव्हांजी बुराई बर्दाश्त न करे। ग्रेट, वेरी गुड, शाबाश, वेल डन जी। ॾाढी सुठी ॻाल्हि कई तव्हां। ऐं हक़ीक़त आहे काफ़ी असां दोस्त अहिड़ा बि ॾिठा आहिनि जेके दोस्त वेही ॿुधंदा आहिनि बुरायूं। हाणे हे करे पियो त हाणे छा वरी उहा ई बुराई वरी उन दोस्त खे वञी ॿुधाईंदा आहियूं त यार तुंहिंजी बुराई पिया कनि। उते पाण शटअप कॉल कोन ॾींदा आहिनि, हालांकि पाण खे उनखे माण्हुनि खे उन्हनि दोस्तनि खे शटअप कॉल ॾियणु खपे त तव्हांजे साम्हूं तव्हांजे दोस्त जी बुराई पई थिए। वेरी गुड था, ज़बरदस्त पॉइंट तव्हां ॿुधाई। कुझु ॿुधायो कोई पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में को गीत गज़ल गानो? सर मुंहिंजो आवाज़ एतिरो सही न आहे, शोर पियो मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदुमि त तव्हां गानो असांखे ॿुधायो। कहिड़ो गानो ॿुधायां तोखे? गानो आहे सिंध टीवी जो हाणे पंहिंजो मिलणु ज़रूरी आहे। हाणे पंहिंजो मिलणु ज़रूरी आहे, वरना ही ज़िंदगी अधूरी आहे। छा था इहो लॻाइजो, दोस्त पॉइंट सुठी ॿुधाई आहे, इहो हाणे लॻाए सघूं था। ठीकु आहे दा, ठीकु आहे, महिरबानी, ठीकु आहे, थैंक यू भाउ, थैंक यू। अॼोके शो में तव्हांखे ज़रूरु इहो गीत ॿुधाईंदासीं। महिरबानी महिरबानी। अधु असां सां गॾु हुयो लख थोरा। अवां शो में शामिलु। अवां चयो त सुठे दोस्त जी ख़ासियत इहा आहे, सुठे दोस्त जी ख़ूबी इहा आहे त हू ॿियनि दोस्तनि में या ॿियनि माण्हुनि में उन दोस्त जी बुराई न ॿुधी सघे ऐं या गिला न ॿुधी सघे। गिला ई चइबी हिनखे, बुराई न ॿुधी सघे। ऐं बुराई जेकॾहिं तव्हांजे दोस्त जी केरु किथे करे पियो त तव्हांखे घटि में घटि उन्हनि खे इहो चवणु खपे त तव्हां मुंहिंजे साम्हूं इहा ॻाल्हि नथा करे सघो। ॿियो कुझु न, इहा तव्हां ज़रूरु उन्हनि खे कॉल कंदा कयो। सो वेल 02135121764 इहो टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो ऐं महफ़िल में शामिलु थी वेंदा आहियो। ऐं कोशिशि इहा हूंदी आहे त हिन महफ़िल में राति जे टाइम ते ख़ूबसूरत कॉलर्स, ख़ूबसूरत दोस्त, ख़ूबसूरत माण्हू महफ़िल में शामिलु थियनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी जी, केरु पियो ॻाल्हाए? मां ठीकु आहियां। इरम पई ॻाल्हायां लाड़काने खां। केरु? इरम। होरम? इरम 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 खे भली कार था चयो। इरम तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह। मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। कीअं आहे लाड़काने जो मौसम? बरसाति मींहुं वग़ैरह वसियो न? जी जी बढ़िया भी आहे, बारिश अञा न थी आहे। हा बढ़िया भी आहे, बारिश अञा न थी आहे। अञा न थी आहे, तयारी आहे? जी जी बिल्कुलु तयारी आहे। चलो गुड आहे। ॿियो छा हाल वाला, छा कंदी आहे इरम? हाउस वाइफ। हाउस वाइफ आहे। शो ॾिसंदी आहे इरम मुंहिंजो? जी जी। कीअं लॻंदो आहे? कोशिशि कई आहे, फर्स्ट टाइम कॉल लगी। अच्छा, हाउस मैन न्यू लुक, नओं लुक मुंहिंजो कीअं लॻो तव्हांखे? ही लुक सुठो आहे या हू लुक सुठो आहे? हेलो, आवाज़ क्लियर नथो अचे। हाणे अचे पियो आवाज़? जी जी जी, मुंहिंजो लुक, मुंहिंजो ही जेको लुक रखियो आहे, क्लीन शेप थियो आहे, इहो लुक सुठो आहे या हू दाढ़ी वारो लुक सुठो आहे? न न उहो सुठो हूंदो आहे। उहो सुठो हूंदो आहे। हाणे तव्हांखे हिन जी आदत पवंदी न, पोइ तव्हां चवंदो आहे न ही सुठो आहे। काफ़ी अरसे खां पोइ भाई हूंदा आहिनि, भाई जीअं बि हुजनि बेस्ट हूंदा आहिनि। हा
तो मुझे राजा भाई भेजो। महिरबानी, थैंक यू सो मच। अदी अदी सुठनि दोस्तनि में सुठियुनि सहेलियुनि में कहिड़ी ख़ूबी हुजणु खपे? इंसानियत सुठी हुजे। इंसान सुठी त हूंदी, इंसान हर इंसान सुठो आहे, पर ख़ूबी कहिड़ी हुजणु खपे तव्हांजे दोस्त में, तव्हांजी दोस्त में? बस इंसान सच्चो हुजे। को सुठो हुजे। को गानो गानो भला ॿुधाए, को गीत भला ॿुधाए। न तव्हां ई ॿुधायो। हाँ चलो ठीक है, थैंक यू वेरी मच। अदी असां सां गॾु अदी इरम फ्राम लाड़कानो, हुजे नाणो त घुम लाड़कानो। सो का ॻाल्हि कान्हे, तव्हांखे को न को सुठो शो गीत ॿुधाईंदा ज़रूरु। पाण गाने तरफ़ हलूं शादाब। अच्छा हिकिड़ी ॿ कॉल वठंदासीं, पर बल्कि जेको आहे सो कॉल सां गॾु गॾु मां ज़रूरु अॼु पंहिंजे टॉपिक ते ॻाल्हि कंदुसि अव्हां सां, त अव्हां हिन टॉपिक में शामिलु थी सघो था ऐं कोशिशि कंदा कयो त टॉपिक ते ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदा कयो। अॼु जो टॉपिक आहे त सुठनि दोस्तनि में कहिड़ियूं ख़ूबियूं हुजणु खपनि, सुठा ई हुजणु खपनि। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम सलाम। राजा अहमद नवाज लाचारी शहजादपुर में क्या? साईं 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 कहिड़ा हाल आहिनि? खैर खैर दुआ। तव्हां ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, ख़ुशि आहियां अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह अल्लाह ख़ुशि रखंदो। दोस्तनि जो ज़िक्र था कयो। हा हा, दोस्त सुठनि दोस्तनि में कहिड़ी ख़ूबियूं हुजणु खपनि? सही, सुठे दोस्त जी खूबी इहा हुजे दोस्त दोस्त जी गिला न ॿुधे। बिल्कुलु ज़बरदस्त, इहा हिकिड़ी ख़ूबी। दोस्त ॿुधाए छॾी आहे, ॿी ख़ूबी ॿुधायो। ॿी खूबी त दोस्त हमेशह दोस्ती वारे किरदार में रहे, गुड, लालच न रहे, लालच न रखे। ठीकु आहे ठीकु आहे। ॿियो हुकुम कर बाबा। टीवी जो आवाज़ बंदि कयो। साईं टीवी मां परे मुड़ुसि आहियां, थोरो परे आहे। ठीकु आहे। टीवीअ जो आवाज़ अचे पियो न पोयां जानी? न न न बसि टीवी खां परे आहियां साईं। को कलाम, को गीत गज़ल ॿुधायो। जी मां ॿुधायां साईं। जी हा ॿुधायां के गम जो बसानो आए बेवफाई सारो ज़मानो। बसि जेको हाल हुयो। वाह वाह, तव्हांजो चवण न मोटायोसि। महिरबानी साईं, महिरबानी, लख थोरा। महिरबानी। थैंक यू वेरी मच। अदो असां सां गॾु गॾु लख थोरा अवां शो में शामिलु थिया ऐं शामिलु थींदा रहंदा कयो। ऐं अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं हमेशह ईअं शामिलु थींदियूं आहिनि। सुठो लॻंदो आहे ॾाढो। ऐं कोशिशि इहा ई हूंदी आहे त मोहबतुनि खे, प्यार खे घणे खां घणो प्रोग्राम में शामिलु रखूं, त जीअं असांजी थोरी ज़िंदगी वधी वञे। ऐं मोहबत, प्यार, ख़ुशियूं जेतिरियूं त इंसान खे मिलनि ओतिरियूं घटि हूंदियूं आहिनि, पर जेतिरी ख़ुशी तव्हांखे मिले थी ओतिरी ख़ुशियूं हासिलु कंदा कयो ऐं माण्हुनि ॿियनि खे बि ख़ुशियूं ॾींदा कयो। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद। सदा मौजूद। साईं केरु पियो ॻाल्हाए? हैदर भट्टी खुजाबाद। अरे हैदर, ख़ुशि आहीं? सब खैर लगा पेट सां बिरा खुशी है या सब खैर है? बिल्कुलु बिल्कुलु ठीकु ठाक। अल्हम्दुलिल्लाह सब खैर है। तव्हांखे भली कार था चऊं। छा हाल वाल आहे? कीअं मौसम दादूअ जो खुदाबाद जो? बरसात आहे 3 ॾींहं खां जेको बरसात आहे। हाँ बरसात ई बरसात आहे। जी हाँ, बरसात मींहं खां बचिया आहियो? मींहुं पवे थोरो एतिरो घणो न, पर थोरो राति जो पवंदो आहे। हा राति थिए थी सूरज जाॻंदा? सूरज जाॻंदा। ऐं राति थिए थी त सूरज जाॻनि था। हा सुठनि दोस्तनि में कहिड़ी ख़ूबी हुजणु खपनि? कहिड़ी ख़ूबियूं तव्हांखे सुठियूं लॻंदियूं आहिनि? वाह 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 वाह, थैंक यू मिठा, थैंक यू सो मच। अदो असां सां गॾु गॾु हुयो ऐं अदे खे असां भली कार चवंदासीं खुदाबाद खां। हिकिड़ो सुठे सुठे गीत जी तरफ़ हलिणो आहे। प्यारो आवाज़ु आहे, प्यारो अंदाज़ आहे ऐं गानो उहो ई आहे जेके दोस्त मूंखे चयो त इहो हलाइणो आहे।
चाहो तो घोर कयां दिल थी चवे दिल थी चवे ओ दिल थी चवे दिल थी चवे मेरे गरे सा पा मा मरे मा सा नि द प म गरे सा सोह पसाए चाहो चखाए पंहिंजो कयो तो नैन मिलाए सूह पसाए चाहो चखाए पंहिंजो कयो तो नैन मिलाए पल भी न तो खां दूर थियां पल भी न तो खां दूर थियां दिल थी चवे दिल थी चवे ओ दिल थी चवे दिल थी चवे कया प्यार तो सां तुहें जो थियां कया प्यार तो सां तुहें जो थियां दिल थी चवे 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 वेलकम जी अगेन खुश आमदीद भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में राजा मेमून हमेशह पाण मोहब्बत जा सफ़ीर रहिया आहियूं ऐं मोहब्बत विरहाई आहे प्यार विरहायो आहे ऐं ख़ुशियूं विरहायूं आहिनि ऐं मां हर उन माण्हू सां मोहब्बत वणींदो आहियां प्यार वणींदो आहियां जेको माण्हू भले कुझु बि मुंहिंजे लाइ या मुंहिंजी ॻाल्हियुनि जे लाइ या मुंहिंजे पर्सनैलिटी जे लाइ चवंदो हुजे पर मां उन्हनि खे बि मोहबत ॾींदो आहियां सो अव्हांखे बि इहो ई मां चवंदुसि त जेका ताक़त ख़ुशियुनि में मोहबत में आहे न उहा ताक़त दुनिया जी कंहिं बि दवा में या दुनिया जे कंहिं बि माण्हू में न आहे सो ख़ुशीअ खां वधीक का चवंदा आहिनि त दवा ई न आहे सो इहा ख़ुशी विरहाईंदा रहंदा कयो प्यार विरहाईंदा रहंदा कयो अॼु जो टॉपिक आहे त सुठे दोस्त में छा ख़ूबी हुजणु खपे सुठनि दोस्तनि में छा ख़ूबी हुजणु खपनि ज़रूरु शो में शामिल थी ॿुधाईंदा वठूं था हिकिड़ी कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम छा दादा सभु ख़ैर आहे खैर तबियत सही आहे तुंहिंजी सही आहे तबियत सही माशूक कोसो ॻाल्हाईंदो कराची मां केरु माशूक कोसो दर माशूक ख़ुशि आहीं खैर ॿुधाए मां ठीकु आहियां कंहिंजो माशूक आहे हवा तव्हांजो अरे कल्ह त आशिक़ मुंहिंजो हुयो हिकिड़ो वरी अॼु तूं माशिक़ आहे माशूक आहे मुंहिंजो कहिड़ो आशिक़ हुयो कल माशूक हा कल कहिड़ो आशिक़ हुयो तुंहिंजो कल्ह ॿियो आशिक़ हुयो अॼु तूं माशूक आहे हवा गानो मानो ॿुधाए को मौलाई जो हा कहिड़ो मोलाई प्रोग्राम ॾिसूं था तूं ॿुधा मोलाई जो कलाम ॿुधा तूं ॿुधा मोलाई जो कलाम हवा इहो नओं आयो आहे इहो ॿुधाए तूं ॿुधा न इहो पंहिंजे आवाज़ में ॿुधा हवा मूंखे घणो नथो अचे थोरो थोरो अचे थो थोरो थोरो ॿुधा जेतिरो अचई थो जी थोरो थोरो ॿुधा जेतिरो अचई थो हा हा हेलो हेलो तूं टीवी ॾिस ख़्यालु रख पंहिंजो हलो ओके बाय थैंक यू वेरी मच कोशिशि कंदा कयो भई टेलीविज़न जे आवाज़ खे बंदि रखंदा कयो न त तव्हांजो आवाज़ु मूं ताईं सही न पहुचंदो या मुंहिंजो आवाज़ु अव्हां ताईं सही न पहुचंदो सो ॻाल्हि इहा आहे मोहबत जी प्यार जी मोहबत प्यार जेतिरो पाण विरहाईंदासीं ओतिरो पाण खे पंहिंजे लाइ फ़ाइदेमंद आहे असांजी ज़िंदगीअ जा कुझु साल वधी वेंदा जॾहिं तव्हांखे इहे ख़ुशियूं ॾींदो त तव्हां बि ज़ाहिर सी ॻाल्हि आहे ख़ुशि थींदो सो उन ख़ुशी ॾियण में जेका सुकून जी निंड ईंदी आहे
सो ॿी कंहिं शइ में न ईंदी आहे। सो अॼु जो टॉपिक आहे सुठे दोस्त में छा ख़ूबियूं हुजणु खपनि, सुठे दोस्त में छा मसलन उन में कहिड़ियूं ख़ूबियूं हुजणु खपनि जेको सुठो दोस्त हुजे। काफ़ी माण्हू आहिनि जेके ॿुधाइनि पिया त दोस्त मतलबी न हुजे, दोस्त मुनाफ़िक न हुजे, ऐं पहिरियां दोस्त ॿुधायो त जेको आहे दोस्त जी बुराई बर्दाश्त न करे किथे बि। सो ख़ैर ॻाल्हियूं त तमामु घणियूं हूंदियूं आहिनि दोस्तनि जूं, ऐं दोस्तनि मां माण्हू घणो कुझु सिखंदो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां सुठी गैदरिंग में सुठे दोस्तनि में रहो था त तव्हां बिल्कुलु उन्हनि जहिड़ो रंग पायो था। बाक़ी जेकॾहिं तव्हां रहंदा ई हल्कनि फुल्कनि दोस्तनि में जेके वीचारा पाण ई ज़िंदगीअ मां बेज़ार आहिनि त तव्हां बि उन्हनि वांगुरु ज़िंदगी मां बेज़ार थी वेंदो। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सभु ख़ैर मिठा, केरु पियो ॻाल्हाए? दीदार मलिक कराची में। दीदार मलिक कराची मां, कहिड़ा हाल आहिनि? खैर दुआ दा तव्हां ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं। जी दीदार, कलाम शमन निराली ॿुधणो आहे। न कलाम थोरे ॿुधाइण वेठो आहियां मां हिते। बाक़ी छा ॿुधाईंदव? कचहरी कर, हाल वाल कर, बसि अचण सां कलाम ॿुधाए। पटाटनि जी दुकान आहे, पटाटा किलो ॾे, टमाटा किलो ॾे। पटाटा भला 2 किलो ॾे। तूं हाल वाल ॾे पंहिंजो ज़िंदगीअ जो, छा कंदो आहे ज़िंदगी मां बेज़ार आहे या ख़ुशि आहे, छा आहे मसलो? अल्लाह जो शुक्र, अल्लाह जो शुक्र। छा कंदो आहे, कंदो छा ई? कराची में कमु कंदो आहे कंपनी में। कहिड़ी कंपनीअ में? टेक्सटाइल। टेक्सटाइल मिल में कमु कंदो आहे। चलो सुठी ॻाल्हि आहे। सुठनि दोस्तनि में कहिड़ियूं ख़ूबियूं हुजणु खपनि? सुठनि दोस्तनि में माना हिक ॿिए में हेल्प कनि। हेल्प कनि, हिक ॿिए खे हेल्प कनि। दुख सुख में कमु अचनि। दुख सुख में कमु अचनि। दुख सुख में कमु अचण ऐं हेल्प में कहिड़ो फ़र्क़ु आहे? जी, दुख सुख में हेल्प में इहो हूंदो आहे कि दोस्त जेको आहे फुल्टे थींदा, कोई अहिड़ा मसला थींदा आहिनि त माना हिकु दोस्त सुठो इहो कमु आहे त हुनजी सपोर्ट करे, हेल्प करे। हाणे तूं मुंहिंजी हेल्प कंदे हिकिड़ी? जी जी, छो न कंदासीं, बिल्कुलु कंदासीं। कलाम ॿुधा को भलो पंहिंजी आवाज़ में। कलाम नहीं जाने ॿुधा चमन निराली हिकिड़ो ॿुधायो। ॿुधा थोरो हा, थोरो थोरो ॿुधा। ये हसीन जिंदगी गुजरी गई, खौफ का हवा। खौफ हो, यही खबर। ख़ौफ हो या खौफ हो? तो ख्वाब हुयो। ख्वाब हो या हवा का ख़बर न पई, ख़बर ई न पई। हो गॾु हुआसूं त हो ॾाढो यार मज़ो, दुख ॾाढो थियो जे जोड़ टुटो, मोकिलाए मूंखां खिलंदे रोअंदे, अलविदा वई चई का ख़बर ई न पई, हीअ हसी ज़िंदगी। ठीकु आहे। दावत अथव न, कॾहिं अचो कराची में, ध्यानु असां ग़रीबनि जी थी वञो न। कराची परे आहे यार, केरु ईंदो कराची? कॾहिं बि चकर ज़िंदगी में लॻी परे आहे यार। आऊं इलाही परे। आऊं कश्मीर में शो कंदो आहियां, ख़बर अथई न? हा। केॾो परे आहे, बिलू लाइन जो किरायो वॾो आहे। अच्छा। हा यार, किरायो को मसलो कोन्हे। कॾहिं कराची परे आहे, असां कराची न ईंदासीं। चलो दुआनि में यादि, दुआनि में यादि। महिरबानी। छा कजे। ख़ैर इहे चवंदा आहिनि त इहे हिकिड़ा मोहबती माण्हू, नफ़ीस माण्हू हूंदा आहिनि, जिन वीचारनि खे सिर्फ़ु इहा ख़बर हूंदी आहे त ॻोठु आहे ऐं ॻोठ मां असांखे हीअ मिल आहे, टेक्सटाइल मिल आहे या कमकार आहे, 2-3 रुपया ज़िंदगी जा कमाइणा आहिनि, उते वञिणो आहे। उन्हनि खे ॿिए कंहिंसां बि सरोसार न हूंदो आहे त हीअ किथे आहे, छो आहे, फलाणा टीर आहे, न। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, ऐं उहे ई माण्हू ख़ुशि रहंदा आहिनि। सो पाण ज़िंदगीअ में जेकॾहिं चेंज ओवर आणो आहे त चेंज ओवर जे लाइ तव्हांखे सुठा दोस्त जो हुजणु लाज़मी आहे। दोस्तनि खे मटाईंदा रहंदा कयो। दोस्त तव्हांजी ज़िंदगी में जेतिरा माण्हू ईंदा ओतिरो अव्हांखे तजुर्बो थींदो, ओतिरो अव्हां मज़बूत थींदो, ओतिरो अव्हां ताक़तवर थींदो, एनर्जेटिक थींदो। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? जी राजा भाई इदरीस मक्सी तो ॻाल्हायां कोयटा मां। कहिड़ा हाल आहिनि इदरीस? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? शुक्र आहे अल्लाह जो, तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। भली कार था चऊं तव्हांखे। अल्लाह जो शुक्र आहे। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो इदरीस। छा तव्हांजी न्यू लुक ते कमेंट करणी है सर। कमेंट्स कंदा? जी तव्हांजी न्यू लुक ते कमेंट करणी है। न्यू लुक सुठो आहे या माना सुठो न आहे?
न सर बिलावल ज़्यादा भात है लगो इन्हीं बिलावल भुट्टे जो भाउ थो लॻा हाँ वो ही वॾो चलो सुठी ॻाल्हि आहे ऐं असांजो लीडर आहे बिल्कुलु असांजे मुल्क जो पाकिस्तान जो ऐं न हिकिड़ी सर पार्टी लीडर कंहिं कम जो ही न हिकिड़ी पार्टी खे रिप्रेज़ेंट करे थो उन जहिड़ो लुक करे छॾियो मुंहिंजो ठीकु आहे भई न न हाणे सर, कम ॾाढी जो केरु बहितरीन आहे बात केरु न आहे इहो वरी पाण ॼाणो इहो असांजो वास्तो ई न आहे असां पाण ख़ुशियूं विराइण वेठा आहियूं मोहबतूं विराईंदासीं तोखे खपनि मोहबतूं हाँ, छा सर हा छा कंदो आहे दोस्त सर असां स्टडी कंदा आहियूं छा पढ़ंदा आहियो मिठा बलोचिस्तान यूनिवर्सिटी में सर स्टडी कयूं था चलो माशाल्लाह सर ख़ुशि हुजो सदा सलामत को सुठे दोस्त में छा ख़ूबी हुजणु खपे सर सुठे दोस्त में ख़ूबी इहा हुजे त सचो हुजे दिलि जो मतिलबु कूड़ न ॻाल्हाए दिलि जो बसि सचो एतिरो हुजे खपे। कूड़ न ॻाल्हाए कॾहिं बि सुठो दोस्त उहो ई हूंदो आहे ज़बरदस्त ख़ूबी तव्हां ॿुधाई को कलाम को गीत त ॿुधायो पंहिंजी आवाज़ में दोस्त सर सिंधी गीत न ईंदा आहिनि असांखे असांजी गीत ॻाइण वारा न आहियूं सर थोरो मतिलबु उर्दू ॿुधायो बलोची ॿुधायो पंहिंजी ॿोली खे रिप्रेज़ेंट कयो हिते सर असां इन ॻाल्हि में थोरो शर्माईंदा आहियूं असांजी सही घर वारा मुंहिंजी आवाज़ सर हिते तव्हांजे शो में शर्मीलो सभु आहे खिलंदा मुंहिंजी आवाज़ ते शर्मीलो आहे तूं हा सर सर दुनिया वरी तरक़ी करे वई आहे सिंध में रुगो रोड नाली किन लॻो पियो आहे मुल्क ख़ैर आहे न न किथे रोड नाली किन लॻो पिया कंहिं चई रोड नाली किन लॻो पिया असां आयासीं कुबे कच्चीपुर शहदाद कोट में रुगो मुल्क त कीचड़ लॻो शहदाद पियो कोट काॾे वई तूं कॾहिं वञी जी सर चलो ख़्यालु रखिजे मिठा पंहिंजो ख़्यालु रखिजे ठीकु आहे जी हाँ थैंक यू वेरी मच अधो असां सां गॾु हुयो भाई महिरबानी अवां शो में शामिलु थिया ऐं हलो त हिकिड़े सुठे सुठे गीत जी तरफ़ प्यारो आवाज़ु आहे प्यारो अंदाज़ आहे गानो कंहिंजो आहे छा कजे छा फरज़ाना बहार जो ख़ूबसूरत आवाज़ु कंदासीं अवां सभिनी प्यारनि जे लाइ इंजॉय कंदा मूंसां गॾु रहंदा परदेस वनी
वेलकम जी अगेन ख़ुशि आमदीद भलीकार अवां सभी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में ऐं मोहबतूं विरायूं पिया प्यार विरायूं पिया ख़ुशियूं विरायूं पिया ख़ुशियुनि सां गॾु ॻाल्हि आहे थोरो कैमरा खे हेठि कंदे तूं एॾो मथे करे वठी हैं पाण हिन कैमरा ते चऊं था तेसिताईं जी जी सो इरफ़ान वीचारो आहे इरफ़ान वीचारो दोस्त माना असां वारो जेको उहो ईअं अथव सो वेल अवां जूं मोहबतूं अवां जो प्यार अवां जी ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जे अहसास में शामिलु आहे ज़िंदगी ऐं ज़िंदगी ख़ुशीअ जो नालो आहे ऐं जेतिरियूं ख़ुशियूं तव्हां माण्हुनि खे ॾींदो ओतिरियूं ख़ुशियूं अवां पाण ईंदो ऐं ओतिरियूं मोहबतूं अव्हांखे मिलंदियूं छो त हिन दुनिया में ई फ़ैसिला थियणा आहिनि ऐं हिन दुनिया में ई माण्हूअ खे मोट मिलंदी आहे पोइ तव्हां जेकॾहिं कंहिंसां धोखो कयो था त उहे फिरी सिरी धोखो तव्हांजी ज़िंदगीअ में वरी अची सघे थो ऐं जेकॾहिं तव्हां सुठा ई हलो था सुठी तरीक़े सां कंहिं माण्हू सां हलो था ऐं वफ़ादार थी रहो था त तव्हांजी ज़िंदगीअ में बि वफ़ादारी ई हूंदी सो ॻाल्हि इहा आहे त कॉल वठूं था हुन खां पोइ हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदुसि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम राजनाथ छा हाल थी साईं सभु ख़ैरु साईं मां साईं बशीर पोतो थो ॻाल्हायां जिकबाबाद खां कहिड़ा हाल देखो सुधा ख़ुशि आहीं चाक चङो भलो साईं दुआई तुंहिंजे मोहबत सां असांजी निंड बि बिठाए छॾी आहे हाय छा कजे मिठा छो निंड फिटी आहे तुंहिंजी साईं तव्हांजी जेके ॻाल्हियूं खिल वारियूं आहिनि उहे बि हक़ीक़त आहिनि हा हक़ीक़त हूंदियूं आहिनि उहे हा हक़ीक़त हूंदियूं आहिनि ॿिए जे जेके खिल मज़ाक आहे पर हक़ीक़त हूंदियूं आहिनि हा पाण यार मोहबतूं विराईंदा आहियूं ख़ुशियूं विराईंदा आहियूं जानी बाबा जान आहे जिन जे लाइ मोहबतूं ख़ुशियुनि जे लाइ न हा न ॿियो हाल वाल कीअं पई ज़िंदगी गुज़रे शुक्र आहे अलाह जा लख एहसान आहिनि मालिक जा कुर्ब आहिनि सुठे दोस्त में कहिड़ी ख़ूबी हुजणु खपे साईं दोस्त हुजे जंहिंमें दुश्मनी जो सोच बि न हुजे दुश्मनी जो सोच बि न हुजे सोच बि न दोस्त जी दुश्मनी असल जेका मन ई ख़तम ऐं सुठे दोस्त जहिड़ो दुश्मन वरी कॾहिं थींदो ई न हा साईं इहा त भॻवान हा ॾाढी ॾुखी दुश्मनी हूंदी आहे उहा जेका कंहिं सुठे दोस्त सां थी वञे बसि अलाह ताला अहिड़े दोस्तनि खां बचाए जेका हाय छा कजे ॿियो छा हाल आहे गर्मी हूंदी ॾाढी जेकबाबाद में अॼु गर्मी आहे साईं जन्नत जो आसो पासो आहे वेझो न पचूं तारा कंदो जनम जो यार छा कजे बेटा तुंहिंजूं ॻाल्हियूं भलियूं हूंदियूं अला साईं भलनि सां त ॻाल्हियूं भलियूं थींदियूं हा भला को कलाम ॿुधाए पंहिंजी आवाज़ में साईं जाॾो ईंदी पोइ न मुहार न पोइ धाॻो पोइ जाॾो रस्तो वठंदी दांत ओॾे वेंदी हा धाॻो छा थो चई असांजो राग ईअं ढगे मुहार नथी पोइ कॾहिं हेॾे लॻी वेंदी कॾहिं हेॾे लड़ी वेंदी हा चवे त ॿुधा मिठा में वेंदा बि नहीं देते तो केरे किथो आई नची पुछण बि नहीं देते तो केरे किथो आई नची पुछण बि नहीं देते मिठा में वेंदा वाह सी वाह वाह दोस्त अल्लाह खुश करे दुआ याद कर कुर्ब कोसो साहब कुर्ब लख थोरे तो सारे अदो असां सां गॾु हुयो छा कजे जेक बाबा जी गर्मी वाकई तमामु घणी आहे ऐं मां ज़िंदगीअ में हिकिड़ो दफ़ो जेक बाबा वियोसि कंहिं शूट जे सिलसिले में पर वाकई तमामु घणी मूंखे असांजो दोस्त आहे नजफ़ अली जेक बाबा जो आहे उहो मूंखे ॿुधाए पियो एशिया जो गरम तरीन शहर आहे सो सलाम आहे तव्हांखे जेकबाबाद वारनि खे जेके जेकबाबाद में वेठा आहियो हिन वक़्तु ऐं बिल्कुलु उहे दोस्त वरी उतां जे वारा हू थी विया आहिनि आदी थी विया आहिनि हुन गर्मी जा ऐं अहिड़ी गर्मी नथी अचे त पोइ उन्हनि खे मज़ो बि नथो अचे सो जेको जिथे आहे जहिड़ो देश तहिड़ो वेस चवंदा आहिनि न जेको जिथे आहे उहो उते ख़ुशि आहे अस्सलाम वालेकुम केरु आहे साईं हा अकबर लुंड किथां मीरपुर माथेलो मीरपुर ख़ासि मीरपुर कहिड़ो मीरपुर माथेलो मां ॻाल्हायां पियो कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियां चाक चङो भलो मां ख़ुशि आहियां चाक चङो भलो आहियां अल्हम्दुलिल्लाह कीअं पियो ज़िंदगी गुज़रे उहो ॿुधायूं था ॿियो को हाल वाल त ॾे न रुॻो अचण सां गानो ॿुधायो सही आहे ठीकु आहे ओके ख़ुदा हाफ़िज़
यार हमेशह मां चयो आहे त भई फरमाइश न कंदा कयो का या का ज़ाहिर सी ॻाल्हि आहे गाना ई हलाईंदो आहियां मां शो में को ड्रामा त पहले कदो कोन्हे या को ॿियो को शो कुझु त हूंदो कोन्हे सिर्फ़ु गाना ई हूंदा आहिनि गाना सुठा सुहिणा हूंदा आहिनि ख़बर आहे त तव्हांखे छा पसंदि आहे तॾहिं तव्हांखे मां गाना उहे ॿुधाईंदो आहियां लाइव कॉल कयो त ज़रूरु टॉपिक ते ॻाल्हि ॿोल कंदा कयो ऐं का चिटचेट का मस्ती मज़ाक सुठो सुहिणो पंहिंजी आवाज़ में गानो ज़रूरु ॿुधाईंदा कयो न त हाणे गाना त मां ॿुधाईंदो आहियां त उहो त मां ॿुधाईंदुसि गाननि खां त केरु कोन थो रोके सघे चवण जी ज़रूरत ई न आहे त गानो ॿुधायो तो गाना त पाण ॿुधाईंदा रहंदासीं सो सुठा सुहिणा गाना हिकिड़ो गानो तव्हांखे ॿुधायां मूंखे ॾाढो ज़बरदस्त लॻंदो आहे हमेशह सुठो लॻंदो आहे मां ॻाईंदो रहंदो आहियां पंहिंजे मुख़्तलिफ़ शोज़ में ऐं दोस्तीअ ते आहे पर इन खां पहिरियां ख़ाल अची वई कॉल वठूं था अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु आहे अब्दुर्रहमान चावड़ो कोट बल्किस्तान गदाए को ए अबा ख़ुशि आहीं खैर अल्लाह जा साजा भाई तू खुश आ मां ख़ुशि आहियां मुंहिंजो लाइ लुड़ी वियो अलाए छा दोस्त बस कल ॾाढी बारिश बस दुआ कर अल्लाह आराम करे वॾी बारिश अल्लाह रहम करे ॿियो ॿुधा ख़ुशि आहियां केबिल वेबिल हले पई केबल लाइट हाणे वई कूड़ न आहे मूंखे डिश लॻल आहे तो डिश लॻल आहे मूंखे डिश आहे केबल हुजां जॾहिं आहे कॾहिं केबल हले थी कॾहिं नथी हले हा चलो गुड आहे शो ॾिसे पियो शो ॾिसां बिल्कुलु ओके वीआईपी शो आहे ॿियो को हाल वाले हा ॿियो अमना दुआ आहे तुंहिंजी अॼु जो टॉपिक रखियो अथमि त सुठे दोस्त में कहिड़ियूं खूबियूं हुजणु खपनि हा सुठे दोस्त में कहिड़ियूं खूबियूं हुजणु खपनि सुठे दोस्त में कहिड़ियूं खूबियूं हा हुजणु खपनि यार इहो मूंखे सम्झ में नथो अचे भाई दोस्त अथई तो प्यार हुजे मोहबत हुजे खिल भोग हुजे इखलाक हुजे ॿियो छा हिक ॿिए खे दोस्त चंबा हणंदा आहिनि जा प्यार मोहबत ई हूंदी आहे दोस्त तो इखलाक हूंदो आहे मिठास हूंदी आहे पर वरी बि कहिड़ी खूबी हुजणु खपे सुठी सुठी कहिड़ी ॻाल्हि हुजणु खपे दोस्त में मोहबत हुजे मोहबत त ॿिया जहिड़ो कंदा आहिनि जा हा ॿिया जहिड़ो कंदा मोहबत भली आहे गानो ॿुधा ज़मानत करा जल्दी ॿुधा गानो गाना ॿुधाए हा यार निड़ी ख़राब थी पई आहे बुखार आहे तॾहिं दवा खाधी अथई दवा न खाधी हाणे खाईंदो हाणे दवा खा मानी खा दवा खा आराम सां राजा भाई हिकिड़ो अर्ज़ु आहे हा मास्टर मंज़ूर जो गानो को ॿुधरा इहा हलो ॾिसूं था ठीकु आहे ठीकु आहे वॾी महिरबानी हलो हाणे गानो हली वियो हो तेरे जैसा यार कहाँ अरे कहाँ ऐसा याराना याद करेगी दुनिया अरे तेरा मेरा अफसाना हो मेरे दिल की ये दुआ है कहीं दूर तू न जाए तेरे बिना हो जीना वो दिन कभी ना आए लर लर ला हो मेरे दिल की ये दुआ है कहीं दूर तू न जाए तेरे बिना हो जीना वो दिन कभी ना आए तेरे संग जीना यहाँ अरे तेरे संग मर जाना याद करेगी दुनिया अरे तेरा मेरा अफसाना अस्सलाम वालेकुम कॉल डिस्कनेक्ट थी वई का ॻाल्हि कान्हे छा कजे कॾहिं कॾहिं ज़िंदगीअ में कन्फ्यूजन वधी वेंदी आहे कन्फ्यूजन तॾहिं वधंदी आहे जॾहिं असां हिकिड़ो फ़ैसिलो न करे सघंदा आहियूं ऐं हमेशह हिकिड़ो एम ठाहिजे लाइफ जो कैरियर जो त तव्हां माना काफ़ी दोस्त हूंदा आहिनि न मैट्रिक कंदा आहिनि इंटर कंदा आहिनि उनखां पोइ सिर्फ़ु नौकिरी जी तलाश में हूंदा आहिनि नौकिरी का मिले का बि नौकिरी मिले मतिलबु हल्की फुल्की का नौकिरी मिले का मेडिकल के मिले का पुलिस में मिले का एजुकेशन खाते में मिले माना किथे न किथे उन नौकिरी मिले हमेशह जॾहिं बि पंहिंजे ॿारनि खे तव्हां पढ़ायो था त पंहिंजे ॿारनि खे इहो सम्झाईंदा कयो बचपन खां सेखारींदा कयो तोखे पुटु हीअ शइ करणी आहे तोखे छा पसंदि आहे थियणु त तूं उन शइ ॾेई ध्यानु जॾहिं घोड़ो लाइन में हलंदो आहे न सिधो मंज़िल ते पहुचंदो आहे ऐं घोड़ो हीअं कंदो त घोड़ो मंज़िल ते कोन पहुचंदो कंहिं महिल हीअं वेंदो कंहिं महिल हीअं वेंदो सो हमेशह हिकिड़ो एम ठाहींदा कयो हिकिड़ो ई सोच रखंदा कयो हिकिड़ो दिमाग़ु रखंदा कयो हिकिड़े ई शइ खे जेको आहे सो टारगेट कंदा कयो उन शइ ताईं इनशा अल्लाह ताला तव्हां महिनत कंदो ज़रूरु पहुची वेंदो वस्तुदा कॉल जी अस्सलाम वालेकुम
हेलो जी वालेकुम सलाम। केरा नादर अली ॻाल्हायां थो कराची मां। नादिर टीवी जो त आवाज़ बंदि कर न। ओके जी, थैंक यू वेरी मच। टीवी जो आवाज़ खुलियल हूंदो त मां कॉल पाण ई कटिजी वेंदी। पाण हिकिड़े सुठे सुठे गाने जी तरफ़ हलूं। प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़ आहे। ऐं मास्टर मंज़ूर जो आवाज़ आहे शादा? हा, मास्टर मंज़ूर जो ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़ पंहिंजे हिन महफ़िल में शामिल था रखूं। खिलियो ॻाल्हायो हाणे बख़्शे छॾिजां, वञा थो पोयां मुंहिंजे तूं न रोइजां। एंजॉय दिस ट्रैक। खिलियो ॻाल्हायो हाणे बख़्शे छॾिजां, खिलियो ॻाल्हायो हाणे बख़्शे छॾिजां, वञा थो पोयां मुंहिंजे तूं न रोइजां, वञा थो पोयां मुंहिंजे तूं न रोइजां, भरे सुॾकान मूंखे यार सॾिजां, भरे सुॾकान मूंखे यार सॾिजां, वञा थो पोयां मुंहिंजे तूं न रोइजां, वञा थो पोयां मुंहिंजे तूं न रोइजां। जुदा थियण जो अची वियो वक़्तु आहे, 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 पंहिंजे लुड़कल खे रोके यार रखजां, खिलियो ॻाल्हायो हाणे बख़्शे छॾिजां, खिलियो ॻाल्हायो हाणे बख़्शे छॾिजां, वञा थो पोयां मुंहिंजे तूं न रोइजां, वञा थो पोयां मुंहिंजे तूं न रोइजां, भरे सुॾकान मूंखे यार सॾिजां, भरे सुॾकान मूंखे यार सॾिजां, वञा थो पोयां मुंहिंजे तूं न रोइजां, वञा थो पोयां मुंहिंजे तूं न रोइजां।
वेलकम जी अगेन, खुशामदीद, भलीकार। अवां सभिनी साणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में ऐं मोहबतूं विराईंदासीं, प्यार विराईंदासीं, खोड़ सारा अवां जा मैसेज प्रोग्राम में शामिल रखंदासीं। हबीब गुल मूंसां गॾु आहे, हबीब गुल खे भलीकार था चऊं ऐं हबीब गुल मैसेज मोकिलियो आहे, थैंक यू वेरी मच हबीब। ऐं मुंहिंजे ख़्याल सां सभु था खोलियूं न मैसेज, काफ़ी फिल्टर लॻल आहे। ऐं आबिद हुसैन आगरो आहे, थैंक यू वेरी मच आबिद हुसैन आगरो खे भलीकार था चऊं। ऐं अवां लिखियो आहे त अखियूं त सुञातल हुयूं बुखारी, पर निहारण जी अदा ओपरी लॻी। आबिद हुसैन आगरो, मीर मुख्तियार आगरो, सरफराज आगरो ॻोठ, फैज़ आबिद, मोहम्मद आगरो, यूसी नओं ॻोठ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम राजा भाई, कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। केरु आहे? राजा भाई तव्हांखे इहा ख़बर कोन्हे केरु थी ॻाल्हाए? आउं ख़बर रखां थो, आउं रखां पियो त सिंध जी सुरीली ऐं सुहिणी ऐं मिठड़ी ऐं प्यारी आवाज़ जी मालिक मूंसां ॻाल्हाए पई। नालो कहिड़ो आहे? ऐं नालो आहे बसि लिटिल एंजल चवंदो मां हिनखे। हा राजा भाई, मां आमना ख़ान थी ॻाल्हायां। हा सुञातो, लिटिल असांजी लिटिल सिंगर, लिटिल एंजल चऊं, तमामु ज़बरदस्त आवाज़ जी मालिक। कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ख़ुशि आहे? कीअं पई ज़िंदगी गुज़रे? अल्हम्दुलिल्लाह सही थी गुज़रे। हा, मौसम कीअं आहे? मौसम बारिश वारी आहे। बारिश आई आहे? असां ॾे बि थोरी मोकिले ॾियो कराची। असां वटि राति थी वई, वरी अॼु मौसम लॻो पियो बारिश। छा कजे छा कजे। सुठियुनि सहेलियुनि में कहिड़ियूं ख़ूबियूं हुजणु खपनि? सुठे दोस्तनि में, जी सुठनि दोस्तनि में कहिड़ियूं ख़ूबियूं हुजणु खपनि? ॾुखे वक़्त में कमु अचे। ॾुखे वक़्त में कमु अचे, इहा ख़ूबी ज़रूरु हुजणु खपे। चलो वेरी गुड। हाणे छा थी ॿुधाई अॼु? अॼु पंजाबी सॉन्ग थी ॿुधायां। पंजाबी सॉन्ग थी ॿुधाई, ॿुधा। जी हो सोणीअ जे तेरे नाल दर्द करावा, नी अल्लाह कर में मर जावा, हाय नी रब कर में मर जावा, ओ दुनिया तो डर के जे तेनू छड़ जावा, ओ दुनिया तो डर के जे तेनू छड़ जावा, नी रब कर में मर जावा, हाय नी अल्लाह कर में मर जावा। वाह, भाई कीअं लॻो? ज़बरदस्त, A1 फर्स्ट क्लास। ॾुखिया गाना ॻाईंदी आहे। थैंक यू राजा भाई। तव्हां मिरपुर खां थी न मैंगो फेस्टिवल में? हा, तव्हां मिरपुर खां थी न मैंगो फेस्टिवल में? न मैंगो फेस्टिवल हाणे घुराइनि कोन, पहिरियां घुराईंदा जॾहिं बख़्शण में राणवी कंदो हो त। अगरि तव्हां अची सघो हाणे उन्हनि खे जेको कमीशन ॾिए थो, हाणे उन्हनि खे घुराइनि था। ठीकु आहे। ठीकु आहे, थैंक यू वेरी मच। जी अदा, जी अदा। छा कजे छा कजे छा कजे। वाकई मोहबतूं माण्हुनि जूं, प्यार माण्हुनि जो, ख़ुशियूं माण्हुनि जूं, ऐं ख़ुशियुनि जे अहसास में जेके माण्हू शामिलु थींदा आहिनि, उन्हनि मां अदी आमना जेका आहे सो असांजी लिटिल सिंगर आहे, ॾाढी ख़ूबसूरत आवाज़ जी मालिक आहे ऐं हमेशह ॾाढो सुठो सुहिणो को न को सुठो सुहिणो गीत गानो ॿुधाए वेंदी आहे मूंखे, सो ॾाढो सुठो लॻंदो आहे। पाण मैसेज जी तरफ़ सां अचूं जी। मौलाई दाऊद छुटो मूंसां गॾाए, चए थो त हुस्न सां त सुहिणा सूंहं परे पई आहे, कयां थो चाह तोसां दुनिया ॿरी पई आहे। हुस्न सां त सुहिणा सूंहं भरी पई आहे, कयां थो चाह तोसां दुनिया भरी पई आहे। लिखां तारीफ़ तुंहिंजी भले कलम बि खुटी पए, मुंहिंजे प्यार तुंहिंजे जलवनि ते सड़ी पई आहे। हाय हाय हुजी शाल सदाईं महिराण जी मौजुनि में, आ साह थो में चवां, साह तो में चवां तो दिलदार चिड़ी पई आहे। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम राजा भाई। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे साईं? ख़ुशि हो? ख़ैर अल्हम्दुलिल्लाह साईं। केरु पियो ॻाल्हाए? साईं राजेश ॻाल्हायां थो बलुस्तान को। साईं राजेश साईं, नमस्ते साईं। ॿियो ख़ैर आहे साईं? ख़ुशि आहियां। महिरबानी महिरबानी। ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह, ॾाढा सुहिणा लॻो था साईं। कुर्ब साईं, तव्हांजो प्यार, तव्हांजी नज़रुनि जो कमाल। हा साईं, ॿियो ख़ैर आहे? ख़ुशि आहियां। सभु सेठ छा कंदा आहियो राजेश भाउ?
मां इहो शयूं किस्तनि ते ॾींदुमि। कहिड़ियूं शयूं? इहे स्कूटर तव्हां बि अलाए विसारे छॾियो आहे छा? ॾेई नथो, असांखे आसरो ॾेई असांखे ॾिनई कोन। तूं बदाणा वरिता थी, तुंहिंजे नाम हाणे मां सकावत ठतल आहिनि। हा तूं बदाणा त वरिता थी, किस्ता न पुॼाई थी, इन ख़ातिर बंदि कई अथऊं। वॾो कूड़ो आला उहो ॿियो अथई उहो ॿियो आहे राजा भाई ॿियो अथई उहो ॾाढ़ी वारो अथई, ॾाढ़ी वारो। अच्छा हा आऊं तॾहिं त रूप चेंज करे छॾींदो आहियां, माण्हू जा पैसा खायो वञे। न माशा ॾाढो प्यारो लॻे थो माशाल्लाह। महिरबानी। सोफा सेट VIP माल्टाई कलर करे VIP सोनो सिब थो लॻे थो। हा को चङो कलाम तो ॿुधाए रहा पंहिंजे आवाज़ में। पोइ हे चङा कलाम त हेॾा ॿुधाया आहिनि। इहे हिकु बि न वणे भाई, इहो ॿुधी करे मुंहिंजे ॿाहिरि पाण में विड़िया। कहिड़ो ॿुधाए? को चङो अहिड़ो VIP ॿुधाए जो सफ़ा ईअं दिलि ठरी पए न। कंहिंजो ॿुधाए? कंहिंजो कलाम ॿुधंदे? माई भागी जो ॿुधाए। माई भागी जो मुंहिंजे आवाज़ में कीअं ठहंदो? तो भला कंहिंजो ॿुधाईंदे? करी तूं ज़ुल्म थो, अलाह जो कसम राजेश भाउ। बाबा पोइ हाणे ॿिए कंहिंजो ॿुधाए भला, कंहिंजो ॿुधाईंदे? बिल गेट्स जी आवाज़ में ॿुधाए भला। बिल गेट्स जी आवाज़ में? हा बिल गेट्स जी आवाज़ में। चङो को ॿुधाए बाबा। हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाही आहियां, हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाही आहियां। तूं जे गॾु गॾु हुजी, तूं जे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां, हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाही आहियां। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। आवाज़ अदम हज़रत न वणियो मूंखे। हा बस मजबूरी को ॿुधी छॾियो। पर हाणे वरी ॿुध, हो तो सां जॾहिं मिला तोखे ॾाढो वणा, पाण खे तुंहिंजे लाइ, ओ राजेश पाण खे तुंहिंजे लाइ ठाहियो पियो ठाहियां, हा मां राजा भाई मुंहिंजी तबियत ख़राब थिए थी, इहो सफ़ा गाना कुझु बि त नाही आहियां, हा मां तुंहिंजे बिना। चलो हाणे तोखे मां ॿुधायां शेर ॿुधायां तुंहिंजे कलाम ॿुधा। हाणे तूं कलाम ॿुधा त मूंखे बि निंड न अचे। ख़ूबसूरती त कल हिकिड़ो ॿुधायां न, शेर त ॿुधायां। ॿुधायां सही? ॿुधाए। जो माना कि हम अदब से बात नहीं करते, वाह, ये मानो हम मतलब से बात नहीं करते, आहा, ये मीठी बातें प्यारा लहजा सिर्फ आपके लिए, वाह, ये मीठी बातें प्यारा लहजा सिर्फ आपके लिए, हाँ, वरना हम इस लहजे में सबसे बातें नहीं करते। वाह वाह, केड़ी मज़दा बस में अंदर यो शेर लिखियल हो जिथे पढ़ी। इहो सही चई तांजी गाड़ी ते छा ख़बर आहे सॼो ॾींहुं मज़दा बसुनि में सॼो ॾींहुं घुमंदो थो वते हुते। तुंहिंजी गाड़ी ते कसम हाणे चवे इहो हिकिड़ो इहो अल्लाह लिखियल हो। कसम मां बि पढ़ियो हिकिड़े चिंगिचीअ ते रिक्शा ते लिखियल हो पोयां। तोब तोब तोब। न ॻाल्हि ॿुध, ॿी ॻाल्हि आई विसरी सीरियस ॻाल्हि करणी। तव्हांजो दफ़्तर काथे आहे? अदी ख़ैरां जो फौत थी को फातिहा काथे थी? तव्हांजे दफ़्तर अचूं, काॾे वञूं? असांजे दफ़्तर भले अचो सिंध टीवीअ ते, पर अदी खेरा जो घर जेको आहे सो उते आहे गुलस्तान जोहर में, उनजी फैमिली सां बल्कि तव्हां वञी ताज़ियत कयो। अच्छा, हा हा, बसि असां जो तव्हांखे एड्रेस पुछूं, अगरि तव्हांजे दफ़्तर में आहे त उते अचूं। न उते उन्हनि जो फैमिली आहे जोहर में, गुलस्तान जोहर में, जोहर स्क्वायर में रहंदा आहिनि। उते पुछा कंदो तव्हांखे ॿुधाए छॾींदा माण्हू। चलो अल्लाह पाक ख़ुशि रखे। माशाल्लाह ॾाढा सुहिणा लॻो था। सोफ़े जो कलर मटाए ड्रोई अथव क़ुर जी, ईअं लॻे थो माल्टा विराया पिया आहिनि, सफ़ा माल्टा जूं खला लॻनि। बसि बसि तूं हाल वाल ॾे पंहिंजो, पाण तूं माना पंहिंजो पाण खे ॾिसंदो आहे कॾहिं? न मूंखे घर वारा चवंदा आहिनि तूं राजा जहिड़ो लॻंदो आहे। मां बसि सफ़ा ईअं मां चयो अलाह न करो। बसि भींग थी वई, मां त वञा थो ख़ुदकशी करणु, तोखे चवंदा आहिनि मूं जहिड़ो लॻंदो आहे त। वयो राजेश, अदा हे माल्टो कलर वटाए भाउ, दोस्त माल्टो कलर हिनखे चिड़ आहे अलाए छा को पीले कलर सां, तो घर में बि हिनखे पीलो कलर अंब ॾेखारींदा त घर रोज़ अलाए छा। तो ख़ैर राजेश, ख़ैर आहे, का ॻाल्हि कान्हे का। अंबनि जो मौसम आहे, अंब त खाया, ऐं मूंखे ख़बर लॻे थो तोखे अंबनि खां वरी परेशानी हूंदी। सो वेल दोस्त, अॼु दोस्त खां हिन खां पुछो थी कोन त सुठे दोस्त में छा ख़ासियत हुजणु खपे। मस्ती मज़ाक में कमु लही वियो। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा कहिड़ा हाल आहिनि? ए अदी सना आगा, ख़ुशि आहीं, चाक आहीं, चङी आहीं, भली आहीं? सभु ख़ैर लॻो पिया। राजा भाई कहिड़ा हाल आहिनि? सभु सेठ A1 फर्स्ट क्लास। मां रोज़ाना तुंहिंजे लाइ बिरयानियूं पचाए थकिजी पई आहियां त मुंहिंजो भाउ ॼाण आयो। आया अदा इंतज़ार तो कराइनि भला छो? इंतज़ार मौत बराबरि। इंतज़ार न कर, बसि कॾहिं न कॾहिं ज़रूरु चकर हणंदो सदीअ ॾे।
अल्लाह ख़ैर कंदो अदा, अल्लाह ख़ैर ॿियो कंदो, ख़ैर अल्लाह लॻो ख़ुशि पिया रखंदी मुंहिंजा बच्चा। शो ॾिसी मुंहिंजे पई सभिनी बचड़नि खे सलाम ॾींजाए, अल्लाह ख़ुशि रखंदो अदा। पाण ॾीन पाण सलाम ॾीन। हाँ। हे मुस्कान सां थी ॻाल्हायो हाँ थोरो। हाँ ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुस्कान क्या हाल है तुम्हारे, कैसी हो, कीअं आहीं, ठीकु आहीं, चाक आहीं, चङी भली? ब्रेक ब्रेक ठीक है अल्हम्दुलिल्लाह। तव्हां कीअं आहियो? तव्हां ठीकु आहियो? आऊं ठीकु लॻा पियो न पियो लॻा? बिल्कुलु माशाल्लाह ॾाढा सुहिणा था लॻो। थैंक यू वेरी मच। हाणे बि सुहिणा था लॻो पर दाढ़ी में वधीक सुठा लॻंदा आहियो। हलो बस सही है, लुक माण्हू खे चेंज करणु खपे न करे करे। जी जी सुठी ॻाल्हि आहे। अच्छा उमेर बि तव्हां सां सलाम थो ॾे। वालेकुम अस्सलाम। उमेर खे मुंहिंजा सलाम। हा उमेर वालेकुम सलाम। उमेर हाणे कहिड़ी अच्छा क्लास में पहुतो आहे? जी उमेर हाणे कहिड़ी क्लास में पहुतो आहे? उमेर पता नहीं। पता नहीं छा कजे। अभी वीडियो कॉल पे बात हुई तो वो मैंने आपके शो उसको दिखाया हाँ तो वो कह रहा था राजा को सलाम करना और उसको बोलना कि मुझे हाय करे। हाय उमेर हाय। कहाँ है उमेर अभी इस वक्त? उमेर अभी बहरीन में ही है। अभी नेक्स्ट मंथ शायद ईंदा। अच्छा नेक्स्ट मंथ शायद ईंदा। ईंदा त पोइ ज़रूरु ईंदासीं असां बि। उससे पहले मतलब नहीं आएंगे। नहीं उससे पहले भी आएंगे, उससे पहले भी आएंगे। इंशाल्लाह। ठीक है। ऐं तव्हां ॾाढा सुहिणा था लॻो माशाल्लाह। थैंक यू वेरी मच। थैंक यू मुस्कान। सुठे दोस्त में कहिड़ी खूबी हुजणु खपे? सुठा दोस्त बस सुठा हुजनि। दोस्ती मतलब अहिड़ो रिश्तो आहे जंहिंसां हर ॻाल्हि असां शेयर करे था सघूं। दोस्ती बस गिला ग़ीबत न हुजे ऐं बुरे वक़्त में साथ ॾियणु खपे। चलो वेरी गुड, ज़बरदस्त। ठीक है थैंक यू। अच्छा आप ना वो गाना सुनाइएगा। कौन सा? आप वो कल वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए। हाय हो और मैं एक शेर वंजन। सुनाऊंगी। हाँ आप सुनाएंगा ना फिर मैं आपको एक शेर सुनाऊंगी। चले। हो वंजन परे मूंखां हथड़ो छॾाए, करे न जुदायूं ईअं मुहड़ो मटाए। हो वंजन परे मूंखां हथड़ो छॾाए। हाँ बहुत अच्छा माशाल्लाह। और आपकी एक पोइट्री मुझे वो याद है, मैं आपको सुनाऊंगी। हाँ सुनाओ सुनाओ। तू गमन में न मिल कर खुशी में था। हाय तू हाय। गमन में न मिल कर खुशी में था। मुझे दर्जन सा तुझे वने भी था। मां अकेलो अकेलो रोई तो सघां थी पर अकेलो खिलण मुझे वक़्त में ना। हाय अकेलो खिलण मुंहिंजे वस में न। छा कजे छा कजे छा कजे। और थैंक यू। कल आप प्लीज अपना कोई सॉन्ग प्ले करेगा। अभी हमारा सॉन्ग अपना ही प्ले होगा। जी अपना ही सॉन्ग प्ले होगा। ठीक है थैंक यू वेरी मच। मुस्कान मेरे साथ थी।
वेलकम जगेन खुश आमदीद भलीकार अवां सभी सजणनि खे लाइव विथ राजा में अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं अवां जूं ख़ुशियूं ऐं इन ख़ुशियुनि जे अहसास में अवां मूंसां शामिल आहियो ऐं हमेशह सुठनि दोस्तनि सां इहो थींदो आहे त असांजी ज़िंदगीअ में काफ़ी चेंजिंग ईंदी आहे जॾहिं असां ज़िंदगीअ में सुठा दोस्त हूंदा आहिनि। सो ज़रूरु अवां पंहिंजी लाइफ में सुठा दोस्त आणियो ऐं सुठनि दोस्तनि में कहिड़ी ख़ूबी हुजणु खपे कहिड़ियूं ख़ूबियूं हुजणु खपनि उहे अॼु मुंहिंजे प्रोग्राम में शामिल थी ज़रूरु ॿुधायो। सो लव यू ऑल। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, मां सायरा थी ॻाल्हायां शहदाद कोट खां। सायरा फ्राम शहदाद कोट। कहिड़ा हाल आहिनि सायरा? जी अलाह जो शुक्र आहे। त तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक आहे दी। अव्हांखे भली कार थो चवां। मुंहिंजी भेण सायरा छा कंदी आहे? अदा मां जॉब कंदी आहियां। जॉब कंदी आहे? छा में जॉब कंदी आहे? अदा मुंहिंजी गवर्नमेंट जॉब आहे। गवर्नमेंट जा बि खाता खोड़ सारा आहिनि? जी अदा मुंहिंजी टीचिंग वारे पासे आहियो। कीअं आहियो? शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो? जी अदा शो ॾिसंदा आहियो? बिल्कुलु अदा अॼु मां शहदाद कोट आई हुयमि पंहिंजे बाबा वटि। मुंहिंजो बाबा तव्हांजो शौक़ सां तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदी आहे। अच्छा, थैंक यू वेरी मच। बाबा साईं खे खोड़ सारा सलाम, खोड़ सारियूं मोहबतूं। ऐं अदी सायरा पहिरियों दफ़ो आई आहे शो में? बिल्कुलु अदा मां पहिरियों दफ़ो आई। मां टीवी घटि ॾिसंदी आहियां पंहिंजी माना मां सखर में आहियां त मां हुते घटि ॾिसंदी आहियां। अच्छा, तव्हांजी शादी जेका आहे सखर में थियल आहे? जी जी बिल्कुलु बिल्कुलु। चलो वेरी गुड। हाणे इहो आहे त सुठनि दोस्तनि में कहिड़ियूं ख़ूबियूं हुजणु खपनि इहो ज़रूरु ॿुधायो। रॉयल्टी हुजणु खपे, वफ़ादारी हुजणु खपे। बसि इहा हिकिड़ी ख़ासियत आहे जेका सुठनि दोस्तनि में हुजणु खपे। ॿियो मां हिकु सिंध वासियुनि खे हिकिड़ो पैगाम पहुचाईंदमि त कुझु बि कयो पंहिंजे न्याणियुनि खे ज़रूरु पढ़ायो। बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे। हा, जेका एजुकेशन फॉर फीमेल्स आहे न त इहा तव्हां ईअं सम्झो पुटनि खां वधीक जेका न्याणियुनि जी जेका एजुकेशन आहे न उहा कमु ईंदी आहे। हा, चवंदा आहिनि न त हिकिड़ो मर्द पढ़ियो त सम्झो हिकिड़ो फ़र्द पढ़ियो, पर जेकॾहिं हिकिड़ी औरत पढ़ी त उहा सॼो ख़ानदान पढ़ी वियो। हा बिल्कुलु बिल्कुलु। त हिन जे करे असांजे बाबा असांखे पढ़ायो। असां 4 भेणियूं, असांजा भाइर बि पढ़िया। बिल्कुलु त अॼु असां पढ़िया आहियूं त असां माना हर शइ खे हर सिचुएशन खे इज़ीली फेस करे सघूं था। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। हा, हाणे त छोकिरी लाइ इलाही मौक़ा आहिनि। जीअं सखर में 4-5 यूनिवर्सिटी खुली वयूं आहिनि। असांजो वक़्तु हुयो त असांखे जामछुरे वञिणो पवंदो हुयो। अच्छा। हा, असां जामछुरे में पढ़ियासीं। माना सिंधी यूनिवर्सिटी में असां पढ़ियासीं। असांजा बाबा असांखे ट्रेवल कराए। असां भेणियूं हूंदियूं त इहो माना इलाही टफ टाइम हूंदो। पर हाणे त छोकिरियुनि लाइ हर हंधि राजस्थान थियो, सखर थियो, किथे किथे मौक़ा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे। इन्हनि शयुनि मां मोटिवेट थियनि छोकिरियूं त एजुकेशन ते घणो फोकस कनि बजाए जो टिकटॉक जे या ॿियनि शयुनि जे। त एजुकेशन जी तरफ़ अचनि। कॉम्पिटिशन वधी वियो आहे हिन दौर में। अॼुकल्ह जे दौर में ॿार मां बि काफ़ी अहिड़ी पोस्टूं रखंदो आहियां त न्याणियुनि खे पढ़ायो टिकटॉक जी दुनिया मां, इंस्टा जी दुनिया मां या इन्हनि वीलॉग्स जी दुनिया मां। जेके परमानेंट शयूं रहण वारियूं आहिनि उहा एजुकेशन आहे। तव्हां वटि हिकिड़ी डिग्री हूंदी न उहा तव्हां वटि हमेशह लाइ हूंदी। ऐं इहे शयूं जेके टेम्पररी आहिनि फ़िलहालु आहिनि टिकटॉक आहे या पहिरियों असांजे टाइम ते हूंदो हुयो हिकिड़ो याहू हूंदो। याहू ते माण्हू चैट वग़ैरह कंदो। हाणे त उहे शयूं सभु ख़तमु थी वियूं। MSN हूंदो हुयो। हा हा केॾो असां वरी माना पैसा ॾेई कैफे में वेही असां एजुकेशन पंहिंजी या मैसेज कंहिंखे मोकिलींदा हुआसीं। हा बिल्कुलु अदा बिल्कुलु। त इहो मां सभिनी सिंध वासियुनि खे इहो पैगाम ॾींदमि त एजुकेशन ते कमु कयो। चलो वेरी गुड। सुठी ॻाल्हि आहे। को गानो त ॿुधायो सायरा पंहिंजे आवाज़ में। अदा मां गानो मूंखे मां ॻाईंदी न ॿुधाइणो पवंदो अदी ॿुधाइणो पवंदो। तव्हांजे आवाज़ सां थी सघे थो कंहिंखे का ख़ुशी मिले। अदा मूंखे सफ़ा बि मां बाक़ी हिकिड़ो शेर चवंदमि। हलो ॿुधाओ। शेर चओ कुझु न कुझु चई वञो। हा, शाह जो शेर आहे शायदि सुपत वया सुपणी कुपत की न कयो थोड़नि घणनि ॾींहणे माण्हू वञनि मरियो तेसी कुर्ब करियो जैसी जीअरा आयो जहान ज़िंदगी जैसी ज़िंदगी में आयो त माना सुठा हलंदा रहो। ज़िंदगी जी काई ख़बर न आहे। अॼु आहियूं सुभाणे मथां न हुजो। बेशक 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 बेशक। थैंक यू वेरी मच सायरा। थैंक यू वेरी मच सायरा। मूंसां गॾु गॾु अदी ऐं लख थोरा अदी अवां शो में शामिल थिया। ऐं मां ज़रूरु इहो चवंदुसि त इहा ई हक़ीक़त हुई त तेसी कुर्ब कयो जेसी जहिड़ा आहियूं जहान में। त तेसी मोहबतूं विरायो, तेसी ख़ुशियूं विरायो, प्यार विरायो जेसि ताईं तव्हांजी ज़िंदगी आहे। बाक़ी ज़िंदगीअ जे वञण खां पोइ जी कंहिंखे का ख़बर न आहे त केरु किथे आहे, केरु कीअं आहे, केरु छो आहे। बसि इहो ज़रूरु चवंदासीं त पंहिंजी ज़िमेदारियुनि खां कॾहिं बि कोन परे भॼिबो ऐं ज़िमेदारियूं जॾहिं अची वञनि मथां त मायूस बि कोन थीबो ज़िंदगी में। अलाह साईं जेको आहे सो वाइदो कयो आहे त जेको माण्हू महिनत कंदो, जेको माण्हू पंहिंजे मुशक़त कंदो उहो ज़रूरु पंहिंजी कंहिं न कंहिं मंज़िल ते पहुचंदो। ऐं जॾहिं तव्हां कंहिं सुठी मंज़िल ते पहुचो था त तव्हां पंहिंजे पूरे ख़ानदान खे सेट था कयो ऐं तव्हां पंहिंजे पूरे ख़ानदान खे कंहिं न कंहिं जॻह ते पहुचायो था, सेटल था कयो। सो ॾिसो केॾो हिन दुनिया जो दस्तूर आहे त जॾहिं बि माण्हू को चढ़ंदो आहे, को कामयाबु थींदो आहे त उनखे किराइण जे लाइ तमामु घणियूं कोशिशूं कंदा आहिनि माण्हू।
हालांकि माण्हुनि खे इहो खपे त हू कोशिशि करे उनजी सीढ़ी बणिजनि, उन सीढ़ी जो ॾाको बणिजनि, पर कोन थींदो आहे ईअं। कॾहिं कॾहिं पाण खे ई महिनत करणी पवंदी आहे, पाण खे ई सीढ़ी थियणो पवंदो आहे, पाण खे ई जेको आहे सो मुशक़त करे महिनत करे मंज़िल ताईं पहुचणो पवंदो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा भैया। साईं केरु पियो ॻाल्हाए? शहर कन्यारी ज़िले सांगड़ खां फ़कीर गुल मोहम्मद चांडी पियो। फ़कीर साईं ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो? अल्लाह जो शुक्र आहे। ऐं जेको तव्हां इहे लफ़्ज़ चवंदा आहियो न, ॾाढा भला लॻंदा आहिनि। चाक कयो, चङा आहियो, भला आहियो, इहो चवंदा कयो। मां चवंदो आहियां साईं, त हमेशह चवंदो आहियां। तव्हांजो हाल अहिवाल कीअं पई ज़िंदगी गुज़रे सांगड़ वारनि जी? सांगड़ वारनि जी माशाल्लाह बहितरीन पई गुज़रे ऐं अल्लाह जा एहसान आहिनि। तव्हां ॿाहिरनि जी दुआ आहे राजा भैया जी। महिरबानी साईं। ऐं रोज़ानो त न 4 ॾींहं तव्हांखे ॾिसंदा आहियूं, दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। महिरबानी महिरबानी। अॼु टॉपिक रखियो आहे त सुठनि दोस्तनि में कहिड़ी ख़ूबी हुजणु खपे? सुठनि दोस्तनि में कहिड़ी ख़ूबी हुअणु घुरिजे? सुठे दोस्त इहा निशानी आहे त जॾहिं ॿिए ते उनजे माना दोस्त ते ॾुखे वक़्तु अचे त उनजो साथ ॾे। ठीकु आहे, ॿियो? ऐं उन खां अलावा जेको आहे उन सां मुख़लिफ़ थी सचो रहे, माना बिल्कुलु जेकॾहिं जेका बि ॻाल्हि हुजे उन सां माना सचाई सां माना बिल्कुलु हुनखे ॿुधाए त भाई इहा ॻाल्हि ईअं आहे। चलो गुड, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। हा, इहा मेन ॻाल्हि आहे। ऐं ॿियो तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो राजा भाउ? मां बिल्कुलु ठीकु आहियां। महिरबानी साईं, महिरबानी फ़कीर साईं। तव्हांजी फरमाइश यादि आहे शाह साहब खे? शाह साहब कहिड़ो बाबा दिल पर मिलसी कहिड़ो वार तव्हां जे नाले कल्ह हलायोसीं न उहो, कल्ह आख़िर में तुंहिंजो कलाम हलाए छॾियोसीं। मूं त एन ताईं ॾिठो कोन हलियो राजा भाउ। मतिलब जा सभु माण्हू हो यार, केरु थो कंहिंजे लाइ मरे। इहो ॿुधो एन ताईं तव्हांजो प्रोग्राम आहे त एन ताईं ॾिसंदो आहियां। बसि ख़ालिद छा चए थो? चलो न कोन हलायोसीं, अॼु जे लाइ चयो। हलो ठीकु आहे, थैंक यू। ठीकु आहे, थैंक यू। ज़रूरु दादा, ज़रूरु हलाईंदासीं। डॉक्टर रियाज़ राजपर साहब असां सां गॾु गॾाए फ्रॉम कराची। ऐं कराची जे कोने में आहे, अलाए कहिड़े कोने में आहे, पर जहिड़े बि कोने में आहे असांजो प्यारो आहे, दिलि वारो आहे। ऐं बदर कमर्शियल में वेठो आहे साईं ख़ालिद शाह साहब जो तमामु सुठो दोस्त आहे ऐं प्यारो दोस्त आहे रियाज़ राजपर साहब। सो डॉक्टर साहब तव्हांजूं महिरबानियूं। अवां शो खे ॾिसो पिया ऐं पसंदि पिया कयो, लख थोरा अवां जा। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। सो मैसेज बि आहिनि पेज ते, मैसेज बि पढ़ंदासीं, पर ॻाल्हि मां हमेशह इहा चवंदो आहियां त मैसेजनि खां सुठो आहे त जेतिरो घणियूं मोहबतूं पाण लाइव कॉल जे थ्रू प्रोग्राम में शामिलु कंदा आहियूं, ओतिरियूं मोहबतूं असां ॿिए हंधि किथे शामिलु न करे सघंदा आहियूं। सो अख़्तर बिरोई मूंसां गॾु आहे। अख़्तर बिरोई चवे थो, अच्छा राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज करे सघो था। अख़्तर बिरोई लिखियो आहे त रोज़ चवीं थो अॼु सुभाणे हली आ जानी हाणे, सारी दुनिया में तूं आ मुंहिंजो, तोखां सिवा ॿियो केरु सुञाणे। हुस्न ॾिनो रब अहिड़ो आहे, मोहे विधो आ नाज़ निमाणे, तो बिन अख़्तर कुझु बि न आहियां, तोसां छॾी आहे ज़िंदगी वाणे। वाह साईं वाह, वाह साईं वाह, थैंक यू वेरी मच। अवां शो में शामिलु थिया। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम राजा भाउ, ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां, अवां जी दुआउनि सां, अवां जे साम्हूं आहियां। छा हाल आहे? ख़ैर करम अल्लाह जो। केरु पियो ॻाल्हाए? अजब गुल। ख़ुशि आहीं? मां बिल्कुलु ठीकु आहियां। मींहुं वसियो आहे? हा कंबर शहदाद कोट? बिल्कुलु। चलो वेरी गुड। मतिलबु गर्मीअ ज़ोर टोड़ियो? हा चलो वेरी गुड। सुठनि दोस्तनि में कहिड़ी ख़ूबी हुजणु खपे? पहिरियों त सच ॻाल्हाइण जी, उन खां अलावा दोस्त जी ॾुखी मदद, दोस्ती में दगा न हुजे, धोखो न हुजे, बस इहे ॻाल्हियूं हुजण खपनि। बिल्कुलु 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 ठीकु आहे दोस्त, ठीकु आहे। थैंक यू थैंक यू। त अजब गुल मूंसां गॾु गॾु कंबर शहदाद कोट खां लख थोरा अवां शो में शामिलु थिया मिठा, ऐं ईअं ई शामिलु थींदा रहंदा कयो। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। पाण हाणे लाइव विथ राजा लाइव फ़ोन एक्सप्रेस जो आगाज़ था कयूं ऐं उनखां पोइ ॾिसूं था त छा करिणो आहे। लाइव विथ राजा जी लाइव फ़ोन एक्सप्रेस जो आगाज़। ठीकु आहे शाह साहब? गाने ते वञूं, टाइम थोरो आहे सफ़ा, ख़ैर आहे 2-3 कॉलूं वठी था वठूं। चलो लाइव विथ राजा लाइव फ़ोन एक्सप्रेस उहा जल्दी डायरेक्ट मूं ॾांहुं ईंदी आहे ऐं तव्हां बि कोशिशि कयो, तव्हांजी जेकॾहिं कॉल लॻी थी वञे तव्हां मूंसां ॻाल्हि ॿोल
करे सघो था ऐं ज़रूरु ॿुधाइजो त कहिड़ी ख़ूबी हुजणु खपे सुठे दोस्त में। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम सलाम साईं, केरु पियो ॻाल्हाए? टीवी जो आवाज़ु बंदि। ओके टाटा, टीवी जो आवाज़ु बंदि कजो ऐं डायरेक्ट कॉल कजो त तव्हांजी कॉल लॻी वेंदी। नेक्स्ट कॉल जी तरफ़ सां अचूं जी। अस्सलाम वालेकुम। हेलो 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 ओके जी, थैंक यू वेरी मच। अवां शो में शामिल थिया। टीवी जी आवाज़ खे बंदि रखो ऐं टेलीविज़न जी आवाज़ खे बंदि करे फ़ोन खे परे रखो पाण खां, बल्कि टीवी खां परे रखो त जीअं तव्हांजो आवाज़ु हिते सही पहुचे, मुंहिंजो आवाज़ु अवां ताईं सही पहुचे। जुमन शेख साहब असांजो तमामु प्यारो दोस्त हैदराबाद में वेठो आहे। पीरल मजीदाणो मूंसां गॾु आहे। मियाँ पीर मोहम्मद कीरियो साहब, मियाँ पीर मोहम्मद साहब ऐं ज़हीर जानी सुमरो, सभिनी खे मोहबत भरिया सलाम। जुमन शेख ख़ासि करे तोखे खोड़ सारा सलाम ऐं पीरल मजीदाणे खे बि खोड़ सारा सलाम। सो लख थोरा अवां शो में शामिल थिया ऐं अवां जूं मोहबतूं आहिनि, अवां जो प्यार आहे। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। साईं मां मीरा सन चांडे पियो ॻाल्हायां क्लिफ्टन खां। साईं कहिड़ा हाल आहिनि चांडियो साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्लाह जा लख अहसान कुर्बान। तव्हां ख़ुशि आहियो? हाय हाय, मां बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजूं दुआऊं। छा कंदा आहियो मिठा? साईं असां हिते कबाब जो दुकानु आहे, हुनजा मज़दूर आहियूं, बामिड़ी रोज़ी कंदा आहियूं। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। ऐं महिनत मज़दूरी जेका आहे न उहा कंहिं न कंहिं मंज़िल ते पहुचाईंदी आहे। जी साईं बिल्कुलु। ख़ुशि हुजो, सदा सलामत। शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो रेगुलर? साईं शो तव्हांजो तमामु पुराणो ॾिसंदा आहियूं, पर कार जेको आहे न मिड़ेई अॼु लॻाई आहे। मिड़ेई अॼु लॻाई आहे। चलो गुड आहे, वेरी गुड, सुठी ॻाल्हि आहे। सुठे दोस्त में छा ख़ूबी हुजणु खपे? साईं सुठो दोस्त बसि 2 नंबर न हुजे। 2 नंबर न हुजे, 1 नंबर हुजे। जी ॿी ॻाल्हि वरी इहा त माण्हू कोई बि दिलि जो राज़ आहे कंहिं भाउ सां, कंहिं वालिद सां माण्हू शेयर नथो करे सघे। दोस्त सां ई कंदो आहे, सही ॻाल्हि आहे। दोस्त सां ई कंदो आहे ऐं सुठो दोस्त उहो ई आहे जो मरण घड़ी ताणी दोस्त जो राज़ दिलि में ई राज़ रखंदो आहे। गुड, सही सही बाबा, सही। बसि साईं घणी ॻाल्हियूं आहिनि, ॻाल्हियूं घणियूं आहिनि, टाइम सफ़ा थोरो आहे। जी साईं। हा बिल्कुलु ॻाल्हि सही कई। त ॻाल्हियूं घणियूं आहिनि, बसि टाइम सफ़ा थोरो आहे। जी साईं, बसि अलाह साईं ख़ुशि कंदो तव्हांखे। महिरबानी साईं, महिरबानी, लख थोरा। अधो मूंसां गॾु गॾु ऐं पाण हिकिड़े गाने ते हलूं ऐं गाने खां पोइ जेको आहे सो पाण वरी अची पंहिंजी लाइव थ्रा लाइव फ़ोन एक्सप्रेस खे कंटिन्यू कंदासीं। कंटिन्यू करिणो आहे कॉल से? कॉल था वठूं जी। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। कहिड़ा? अदा मां ख़ुशि आहियां। केरु पियो ॻाल्हाए? हाशिम? हाशिम हाकिम ख़ुशि आहीं? चाक चङो भलो। हाकिम भा नौशर फिरो शहर मां ॻाल्हाए पियो? चलो वेरी गुड, भली कार। छा कंदा आहियो हाकिम भा? छा कंदो आहे? जॉब आहे? चलो वेरी गुड, वेरी गुड, थैंक यू वेरी मच, थैंक यू। दोस्त में कहिड़ी ख़ूबी हुजणु खपे सुठे दोस्त में? मोहबत हुजे, मोहबत। हा हा हा, इहा ॻाल्हि आहे। ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे। टाटा। नेहा खानम मूंसां गॾु आहे। नेहा गाना खानम चए थी गुड टू सी राजा भाई प्रोमोटिंग सिंध कल्चर, वास्ट फर्स्ट टाइम योर शो एंड इम्प्रेस सो मच। थैंक यू वेरी मच नेहा। ऐं अवां लिखियो आहे त तुंहिंजी कावड़ में आ कुर्ब घणो, तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो, तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो। सिंध ज़िंदाबाद। सदा सलामत, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। नेहा अवां शो में शामिल थिया। पाण हिकिड़े सुठे सुहिणे गाने जी तरफ़ हलो। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आहे। This song is tribute to all Besuras. Sing a song. You boy. दिल चरे नेठवरी मुखा बोरे तो वरती, दिल चरी नेठवरी मुखा बोरे तो वरती। अब मार दम सही कर।
दिल चरी नटवरी मुकापुर तो वरते Why this कोलावरी डी मुघणोई दिल खे बचायो ते खानन में दिल खे लिकायो कहिड़ा मोते जादू कयो तो ख़बर न पई काबू कयो तो Why this कोलावरी सही है ना बा गलत ओके ये दिल हुई कंहिंजी अमानत तो कई अमानत में खयानत ज़ब्त थींदी हाणे ज़मानत मूल थी वई ॼण त क़यामत दिल चरे नेठवरी मुखाबुर तो वरती दिल चरी नटवरी मुकापुर तो वरती आवाज किया माफ कर Two, one, three, two, one. You boys. तोबा भागवारी भागवारी आही गोरी जो असी मखे चाही थी ए भी तुझा कुर्ब चेबा मूंखे पंहिंजो भाई थी मुझी सोनी मुझी नूरी मुझी तुम मलआ मुझी रिटा मुझी सीता मुझी तू कोमलआ ता क़यामत तुंहिंजो रहंदुसि हुआ मुंहिंजी जान मुझी जान तोता कुर्बा तोल जिंदा Why this कोलावरी डी Why this कोलावरी डी दिल चरे नेठवरी मुकापुर तो वरते Why this कोलावरी दिल चरी नटवरी मुखाबुर तो वरती साथ भाई असां खां पोइ ही गानो जेको बि ॻाईंदो उहो सिंध जो रजिस्टर्ड बेसुरो हूंदो वेलकम जी अगेन खुश आमदीद भलीकार अवां सभिनी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं ऐं अवां जी मोहबतुनि सां गॾु गॾु अवां जी महिमान नवाज़ी करण जे लाइ मां हिते राति जो वेठो हूंदो आहियां ऐं कोशिशि कंदो आहियां त तव्हांजूं जेके बि लाइव कॉल्स हुजनि जेके बि कचहरियूं हुजनि जेके बि ॻाल्हियूं हुजनि उहे ज़रूरु ऐं उन्हनि माण्हुनि ताईं पहुचायां जेके माण्हू सिर्फ़ु सिर्फ़ु इंजॉय कंदा आहिनि वेही शो खे न कॉल कंदा आहिनि न मैसेज कंदा आहिनि सो 02135121764 टेलीफोन नंबर आहे इन नंबर खे कंहिं डायल कयो आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु आहे अदम्मा समरीन चंदो अदम्मा कंदील समरीन जी समरीन खे भली कार था चऊं अदी कीअं आहियो ख़ुशि आहियो चाक चङियूं भलियूं जी अदा असां ख़ुशि आहियूं तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं समरीन मुंहिंजी भेण छा कंदी आहे अदम्मा पढ़ंदी आहियां छा पढ़ंदी आहे मैट्रिक में पढ़ंदी आहे वेरी गुड शो ॾिसंदी आहे मुंहिंजो भेण जी रेगुलर ॾिसंदा आहियूं चलो वेरी गुड ज़बरदस्त थैंक यू वेरी मच तव्हां शो में शामिलु थिया आहियो सुठे दोस्त में कहिड़ियूं ख़ूबियूं हुजणु खपनि अदा सुठे दोस्त में सच्चाई ऐं भरोसो सच्चाई
भरवसो। सच्चाई ऐं भरवसो, वाह वाह, ज़बरदस्त, वेल डन। अच्छा, ॿियो कुझु को माना इहे ई ॿ खूबियूं ज़रूरी आहिनि। जी, ऐं दुखी मेल में कमु अचनि। दुखे वेल में कमु अचनि। कोई गानो ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। गानो अदा यादि कोन्हे। छो अदी ईअं छो थी चवीं? हा, गानो ॿुधायो पंहिंजी आवाज़ में, तव्हां राति जो कोन ॿुधायो। कहिड़ो गानो ॿुधायां पंहिंजे आवाज़ में? जेको तव्हांखे सुठो लॻे। रोना चाहे रो ना पाए, दिल कितना मजबूर है, किसे पता है कौन बताए, रब को क्या मंजूर है, रोना चाहे रो ना पाए। ठीक है, जी अदा माशाल्लाह ज़बरदस्त। थैंक यू वेरी मच अदी, थैंक यू वेरी मच आशा। हाँ चाची छा थी चवीं? अदा तव्हांजो शो वरी कशिश ते हलंदो हो न। हा हा, हाणे हिते थो हले न। कशिश ते न हलंदो आहे न, हाणे हिन ते हलंदो आहे, सिन टीवी ते। इहा पाण असांजी कशिश ख़राब थी। सिन टीवी हली वियो, कशिश हली वियो। ऐं साईं काशिफ़ निज़ामाणी साहब मूंसां गॾु आहे। साईं काशिफ़ निज़ामाणी साहब, ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो। अव्हांखे चवंदासीं भली कार ऐं भली करे आयो तोसां। वठूं था 2-3 कॉल्स वठूं था। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम। हेलो, अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। केरु पियो ॻाल्हाए? गुलाम लोंड साईं मेरपुर मां थो लॻां। कहिड़ा हाल आहिनि लोंड साहब? ख़ुशि आहियो, चाक चङा भला? सभु ख़ैर आहे साईं, तव्हां ॿुधायो ख़ैर आहे, ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। सुठनि दोस्तनि में कहिड़ियूं ख़ूबियूं हुजणु खपनि? साईं सुठे दोस्तनि में इहा ख़्वाहिश आहे, सचाई आहे, प्यार मोहबत। प्यार मोहबत ऐं सचाई, इहे ख़ूबियूं हुजनि। चलो गुड, वेरी गुड, वेरी गुड, थैंक यू अदा, थैंक यू वेरी मच। हा, पाण गाने तरफ़ वञींदासीं, मोकिलाईंदासीं बि। आख़िरी कॉल ॾाढो। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शोएब भाई क्या? ऐं आऊं याकूब आहियां, याकूब। अच्छा, तूं ख़ुशि आहीं? हाँ, वो राजा खां था ॻाल्हायो? राजा वियो हलियो मोकल करे। मोकल करे ॻाल्हाए पियो, मोकल वाइंड अप करे ख़ुदा हाफ़िज़ करे वियो राजा। किथे गई आहे? तूं मूंखे को गानो ॿुधाए। तूं मूंखे को गानो ॿुधाए। ॻाल्हाई पई तूं मूंसां? हल मोकिलाए, प्रोग्राम ख़तम थी वियो अथई। ख़तम थी वञे, मां कलाक थी वियो ईअं भई डायल कयां, मिले ई न पई। मिले हाणे मिली वियो बसि। जल्दी जल्दी पंहिंजी ज़मानत करा जल्दी। हाँ, मुझे अॼु त मां मनकबत ॿुधायां। हाणे टाइम सफ़ा थोरो अथई, जल्दी ॿुधा। जल्दी वारो कोन है न, एॾी सुठी मनकबत हुई। सुभाणे ठीकु आहे? हाँ सुभाणे। हाँ सुभाणे। चलो ख़ुदा हाफ़िज़। अदी मूंसां गॾु गॾु प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼण ते पहुची चुको आहे। मां वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त। इंशाअल्लाह ज़िंदगी क़िस्मत ऐं तबियत सां सुभाणे राति जो 9 बजे वरी अव्हां सां थींदी मुलाक़ात। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। इरफान कैमरामैन, सैयद ख़ालिद शाह साहब डायरेक्टर एंड सफदर सूर्यो ऑनलाइन ब्रॉडकास्टर, शुएब असांजो असिस्टेंट डायरेक्टर। तमामु प्यारो, अल्लाह ख़ुशि रखे, ॾाढो प्यारो माण्हू आहे। सो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। ऐं RFI MCR में उनखे बि दुआनि में यादि रखिजो। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। वेंदे हिकिड़ो सुठो गीत तव्हां सभिनी प्यारनि जे लाइ। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, अल्लाह भाई।
ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।